हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल मथो पिया कूड़ाइन हजाम जे दुकान ते वेठा आहिनि मथो था कूड़न पिया ओ हजाम साईं जन जो मथो तो कूड़े पियो तो ओचितो हजाम जे अखियुनि मां ॻोढ़ा गड़िया बुज़ुर्ग जे मथे ते गरम टेपा पाणी जा किरिया ॾिठो हजम रोए थो अबा पुट छो थो रोई चे क़िबला अॼु मुंहिंजे रोअण जो ॾींहुं आहे मूंखे छॾियो मां रोआं तव्हां मथो कूड़ाए हलिया वञो साईं फरमायो त बा मुंहिंजो कमु आहे रोदड़नि खे खिलाइण इहे मथो कूड़न न ॾींदो माए ॿुधाए त छो रुनोई चए थो साईं क़िबला मूंखे मुंहिंजे हाल ते छॾियो मुंहिंजा फट न उखेड़ियो मुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो साईं फरमाइनि था न मां इहे हाणे मथो न कूड़न ॾींदो माए जेसीं ताईं तूं पंहिंजी हालत न बयान कंदे आख़िर हजाम चवण लॻो त साईं हींअर जेका हीअ ॼञ गुज़री तव्हां ॾिठी रस्ते में घिटीअ में ॼञ गुज़री तव्हां ॾिठी कि हा साईं अॼु जेको घोट परचण पियो वञे या कुंवार मुंहिंजे बच्चे जे नाले थियल हुई मंग हुई मुंहिंजे पुट जी 20 साल थी विया आहिनि मुंहिंजो बच्चो गुम थी वियो ॻोल्हियुमि तलाश कयोमि बचड़ो हथ न आयो मुंहिंजे जिगर जो टुकड़ो मूंखां धार थी वियो ॻोल्हींदे ज़िंदगी गुज़री वई पोइ छोकिरी जे पीउ अचे चयो अबा हाणे त न्याणी वेहारण जी शइ नाहे 20 साल इंतज़ार कयो आहे हाणे या त पुट आणे या त मोकल ॾे त मां न्याणी खे ॿिए पासे परणाए छॾियां मूं रोई मोकल ॾिनी मांस अबा मुंहिंजी क़िस्मत मुंहिंजो बच्चो गुम थी वियो हाणे तूं भली जे परणाई थो त भली ॿिए हंधि परणाए छॾ पोइ उन छोकिरी जे पीउ चयो जे शादीअ वारी राति ते तुंहिंजो बच्चो अची वियो त कुंवार उन जी हूंदी ओ मखदूम इस्माइल सुना अॼु उहा छोकिरी परणजी रही आहे ही जेका ॼञ गुज़री आहे असां उन कुंवार जी शादी अॼु राति थी रही आहे हिन ॼञ खे वेंदो ॾिसी मूंखे मुंहिंजो बचड़ो यादि अची वियो मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोआं थो त हाओ जे अॼु मुंहिंजो बच्चो हुजे हा इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां तॾहिं मां रोई रहियो आहियां साईं फरमाइनि था ओ पुट थोरी देरि त मां ॿाहिरों चकर ॾेई अचां क़िबला तव्हांजो मथो त कूड़े वठां चए अबा मथो पोइ बि कूड़बो पर थोरी देरि छॾ त मां ॿाहिरों थी अचां बुज़ुर्ग कौड़ो खणी ॿाहिरि विया आहिनि थोरी देरि में वापसि मोटिया फरमाइनि था बा हाणे भली मथो कूड़ हजाम मथो कूड़ण शुरू कयो तेसीं नंढड़ो ॿारड़ो टोड़ंदो आयो ओ हजाम तुंहिंजो पुट अची वियो हजम पंहिंजे रोअण में ध्यानु न पियो ॾिए बुज़ुर्ग फरमाया बा हे ॿारड़ो छा थो चए चइसि चरियो आहे हिनखे कहिड़ी ख़बर अबा वञ त सही अल्लाह करे मन तुंहिंजो बच्चो अची वियो हुजे अॼु मन तुंहिंजे बच्चे जी शादी थिए चइसि 20 साल बच्चो गुमा किथों अॼु ईंदो अबा वञी त ॾिस हजाम जो घर वञे त सुभान अल्लाह बच्चो सही सलामत घर बीठो भाकुर पातईस निरड़ चुमियई बच्चा किथे हुए हेॾो ज़मानो काॾे हलियो वे जे बाबा दिल्ली जे शहर में हिकिड़े हजाम ते हिकिड़े होटल ते दुकानदार वटि नौकर बीठल हुयुसि होटल जूं मानियूं पचाईंदो हुयुसि हींअर अटो पे ॻोहि में हिकिड़ो दुर्वेश आयो हथ मथे जो कूड़ियल हुयुसि मुंहिंजे बाह में हथ विझी मूंखे चयईं पुट तूं हिते बीठो आहे होॾे तुंहिंजो अबो अमड़ रोअन पिया मूं चयोसीं पोइ मां छा कयां जे हल तोखे ॻोठ पहुचायां बाह में हथ विझी 2 विखूं हलिया त मां पंहिंजे घर अचे पहुतो आहियां अबा भला पुट उन फकीर के सुञाण दे जी हा बाबा छो न सुञाण दे वठी आयुसि दुकान ते छोकरे दाह कई बाबा इहो मर्दा
अधु मथे जो कूड़ला किथे दिल्ली किथे सखर अल्लाह जे वली बकदम खया पान भी वियो वरी छोकरे के वठी अचे पिरिया लोए पहुंचाए खुदावार ने जी महफिल में वहीद सुयार कवारी कसम रब जो छदे नी दई गुनाहन वारी बीमारी ओ कसम रब जो छदे नी दई गुनाहन वारी बीमारी परेशानियों हड़ई दिल जूं हलियूं नी दई मिठा जाने खुदावार ने दुआउन सा थी वेंदी आ मेहरबानी खुदावार ने दुआउन सा थी वेंदी आ मेहरबानी।